एसआर ऑनलाइन अकेडमी में नमस्कार। अगर चैनल ते नवां आहियो त चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। अॼु असां इंग्लिश जा वर्ड यादि करण लाइ हिकिड़ी ट्रिक सिखंदासीं। इहा आहे त पहिरां असां हिकिड़ो वर्ड लिखंदासीं। कोई बि तव्हां वर्ड लिखंदव, मिसाल एप्पल आहे, APPLE। एप्पल आहे, हाणे एप्पल त हिकिड़ो वर्ड आहे। हिन हिकिड़े वर्ड मां असां ॿिया केतिरा ई वर्ड जेके आहिनि उहे ठाहे सघूं। मिसाल एप्पल आहे, ॿियो वर्ड ठहंदो असांजो एंड, ॿियो ठहंदो असांजो एक्स, ऐं ॿियो वर्ड ठहंदो असांजो आर, ARER माना आहिनि, ऐं एयर ठहंदो असांजो AIR, एयर यानी हवा। ऐं हुन खां पोइ आस्क, ASK, आस्क यानी पुछणु। ऐं हुन खां पोइ एट, एट मीन्स टे। ऐं हुन खां पोइ थींदो एनिमल्स, ANIMAL, एनिमल्स यानी जानवर। हुन खां पोइ अचे थो पी। एप्पल में जेतिरा वर्ड अचनि था, हर हिकु वर्ड सां असां अॻिते हलंदासीं। ए जा वर्ड लिखंदासीं, हुन खां पोइ पीअ जा लिखंदासीं। पीअ सां हिकिड़ा अचनि प्योन मीन्स पटे वालो, ऐं पीकॉक, पीकॉक यानी मोर। हुन खां पोइ आहे पिजन, PGEON, पिजन कबूतर। हुन खां आहे पीपल, PEOPLE, पीपल, पीपल यानी माण्हू। हुन खां आहे प्रूव, PROVE, प्रूव यानी साबित करणु। पी थी वई, पीअ खां पोइ वरी डबल पी आहे। पी में अची विया, हाणे असां एल सां जेके उहे स्टार्ट कंदासीं। एल वारा कहिड़ा आहिनि? एल सां हिकिड़ो आहे लायन, हुन खां पोइ आहे लीमन, लिसन आहे, लिसन यानी ॿुधणु। लाइट आहे, LIGHT, लाइट यानी रोशनी। लेग आहे, लेग यानी जंग। हुन खां पोइ आहे लेंथ, लेंथ पत्ती। आखिरी ॿियो वर्ड आहे असांजो, ॿियो असांजो ई आहे। ई सां वर्ड जेको आहे उहो असां शुरू कयो। ई सां कराईंदा, EGG, एग, एलिफेंट मीन्स हाथी, आई मीन्स अख, ESS, ऐसे यानी मजमून, EGGL, ईगल मीन्स बाज। हुन खां पोइ ईंड, END, ईंड, ईंड यानी ख़तम। हर हिकिड़ो वर्ड लिखो, हिकिड़े वर्ड जे हर हिकु अखर असां ॿिया वर्ड नवां ठाहियासीं। वर्ड असां लिखियो एप्पल। एप्पल में जेके बि अखर अची विया, असां उन्हनि सां नवां अलाए केतिरा वर्ड जेके आहिनि उहे ठाहे चुका आहियूं। उनखे काउंट कयो, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 22, 24। 24 वर्ड जेके आहिनि असां हिकिड़े वर्ड मां 24 वर्ड ठाहियासीं। अहिड़ी ट्रिक जेका आहे उहा वरी असां नए वीडियो में असां तव्हां शेयर कंदासीं त हिकिड़े वर्ड मां असां केतिरा वर्ड ठाहे सघूं था। हीअं करण तव्हांजी वर्डनि जी जेका वोकेबुलरी आहे उहा बि काफ़ी मज़बूत थींदी, वर्डनि जो ज़ख़ीरो तव्हांजो काफ़ी इम्प्रूव थींदो। चैनल नवां आहियो, चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, ऐं बेल आइकन खे दबायो जीअं ईंदड़ हर वीडियो तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। वरी मिलंदासीं नए वीडियो में।